नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। गोसपुर बस इंडस हाईवे ते ॿिनि तेज़ रफ़्तार वैगनुनि जो ट्रक सां टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में केतिराई मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त 5 मुसाफ़िरनि जे फौत थियण जा इतलाउ पिणु मिलिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अली रज़ा काज़ी, ज़हीर बाजकाणी, मुस्मात, नूर खातून मलिक, मुर्तज़ा मलिक, नासिर मलिक, मौलवी अब्दुल क़यूम ओगाही, इम्तियाज़ अली मोमदानी ऐं ॿिया शामिल आहिनि। फौत थियल मुसाफ़िरनि में हिकु ॼणे गोसपुर वासी अली अकबर ओगाहीअ तौरु थी आहे। ज़ख़्मी मुसाफ़िरनि मूजिबि त हादसो तेज़ रफ़्तारी ओवर क्रॉसिंग सबबि कोहीड़े सबबि हुजण जे करे पेश आयो आहे। गाॾियुनि जे टक्कर सबबि ज़ोरदार धमाको थियो ऐं हर तरफ़ दाहूं ऐं कीहार पइजी विया। भरपासे जे ॻोठाणनि वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे गाॾियुनि मां हेठि कढी लाथो। वाक़िए जे इतलाउ मिलण ते DC कश्मीर ज़िले कश्मीर जे सरकारी अस्पतालुनि में इमरजेंसी लागू करे छॾी। ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे।